अस्सलामु अलैकुम। अॼु असां सिंधी व्याकरण जे हिसे ज़माननि खे पढ़ंदासीं त फ़इल जा ज़मान छा हूंदा आहिनि। फ़इल जा ज़मान जंहिंखे अंग्रेज़ी में टेंसिस चइबो आहे। ज़मान लफ़्ज़ी माना आहे वक़्तु या ज़मानो, ऐं फ़इल जा ज़मान ॿुधाइनि था त को बि फ़इल या को बि कमु कहिड़ो वक़्तु थो ॾेखारे या को बि कमु कॾहिं थो थिए, गुज़िरियल वक़्त में, हलंदड़ वक़्त में या ईंदड़ वक़्त में। इनखे फ़इल जा ज़मान चइबो आहे। सिंधी में ज़मान जा 4 क़िस्म आहिनि। ज़मान माज़ी उहो आहे जेको गुज़िरियल वक़्त खे ज़ाहिर करे। ज़मान हाल उहो आहे जेको हलंदड़ वक़्त खे ज़ाहिर करे। ज़मान मुस्तक़बिल उहो आहे जेको ईंदड़ वक़्त खे ज़ाहिर करे। ऐं ज़मान मज़ार उहो आहे जेको हलंदड़ ऐं ईंदड़ ॿिन्ही वक़्तनि खे गॾु ज़ाहिर करे या जंहिं मां को बि वक़्तु ज़ाहिर न थिए। अचो त इन्हनि खे थोरो मुख़्तसर सम्झण जी कोशिशि करियूं। सभ खां पहिरियों ज़मान माज़ी हूंदो आहे, यानी अॻु में उहो ई वक़्तु आहे जेको गुज़री वियो। ज़मान माज़ी जा सिंधी व्याकरण यानी ग्रामर में 7 क़िस्म आहिनि। पहिरियों आहे ज़मान माज़ी मुतलिक़। मुतलिक़ लफ़्ज़ जी माना आहे थियणु। ज़मान माज़ी मुतलिक़ ही फ़क़ति गुज़िरियल वक़्त खे ज़ाहिर करे थो, जंहिंमां सिर्फ़ु इहा ख़बर पवे त हीउ कमु गुज़िरियल वक़्त में थियो, पर उहो नथो ॾेखारे त कमु केतिरो वक़्तु अॻु में थियो। मिसाल, हुन पढ़ियो, हू वियो। हिन मां इहा ख़बर पवे थी त वक़्तु हीउ कमु गुज़िरियल वक़्त में थियो बसि। इनखे ज़मान माज़ी मुतलिक़ चयो वेंदो आहे। ज़मान माज़ी जो ॿियो क़िस्म आहे ज़मान माज़ी क़रीब। क़रीब माना वेझो। इन करे ही ज़मान ॿुधाए थो त कमु गुज़िरियल वक़्त में वेझड़ाई में थियो आहे। मिसाल तौरु, हुन पढ़ियो आहे, हुन मानी खाधी आहे। ही अहिड़ा जुमिला आहिनि, इन्हनि मां ख़बर पवे थी त हीउ जेको कमु थियो आहे इहो गुज़िरियल वक़्त में कमु त थी चुको आहे गुज़िरियल वक़्त में, पर इनखे तमामु थोरो वक़्तु थियो आहे। टियों क़िस्म आहे ज़मान माज़ी बईद। ही ज़ाहिर करे थो त कमु गुज़िरियल वक़्त में घणो अॻु में थी चुको आहे। बईद माना परे, माना उनखे घणो वक़्तु थी चुको आहे। मिसाल तौरु, हुन पढ़ियो हो, हुन रांदि खेॾी हुई। हाणे हीअ जेके जुमिला आहिनि इहे ज़ाहिर कनि था त कमु गुज़िरियल वक़्त में थियो, पर उनखे काफ़ी वक़्तु गुज़री चुको आहे। चौथों क़िस्म आहे ज़मान माज़ी इस्तमरारी। ही ॿुधाए थो त कमु गुज़िरियल वक़्त में जारी हुयो, माना जंहिं वक़्त जी ही ॻाल्हि करे रहियो आहे उन वक़्तु कमु जारी हुयो। मिसाल तौरु, हू मानी पचाए रही हुई, माना ही जंहिं वक़्त जी ॻाल्हि करे थो, गुज़िरियल वक़्त जी ॻाल्हि करे थो, उन वक़्तु हू मानी पचाए रही हुई। हू पढ़ी रहियो हो, माना उन वक़्तु हू पढ़ी रहियो हो। पोइ हुन केतिरी देरि ताईं पढ़ियो पिए या केतिरी देरि खां वठी हू पढ़ी रहियो हो, या ईअं चइजे त रेल गाॾी हली रही हुई। इहा बि ख़बर कोन्हे त केतिरी देरि खां हली रही हुई ऐं केतिरी देरि ताईं हलंदी रही, पर जंहिं वक़्त जी ॻाल्हि आहे उन वक़्त में उहा रेल गाॾी हली रही हुई। इन करे उहो कमु उन वक़्तु जारी हुयो। इनखे चइबो आहे ज़मान माज़ी इस्तमरारी। पंजो क़िस्म आहे ज़मान माज़ी मुदामी। मुदामी माना हमेशा, मुदाम। हीउ ज़मान ॿुधाए थो त कमु गुज़िरियल वक़्त में हमेशा जारी रहियो। कुझु कम अहिड़ा हूंदा आहिनि जेके घणे वक़्त ताईं हलंदा रहंदा आहिनि, उन्हनि खे ज़मान माज़ी मुदामी में शुमारु कयो वेंदो आहे। मिसाल तौरु, रेल गाॾियूं हलंदियूं रहंदियूं हुयूं। मिरपुर ख़ासि खां नवाबशाह ताईं रेल जी पटड़ी हुई। अॻे ज़माने में उते रेल गाॾियूं हलंदियूं रहंदियूं हुयूं। जेकॾहिं असां उन्हनि खे ज़ाहिर करियूं त मिरपुर ख़ासि खां नवाबशाह ताईं रेल गाॾियूं हलंदियूं रहंदियूं हुयूं, त इन जो मतिलबु इहो आहे त उहे 50 साल, 60 साल, 70 सालनि ताईं हलंदियूं रहियूं गाॾियूं, माना ही मुदामी आहे, यानी हमेशा हलंदियूं रहंदियूं हुयूं। या सखर मां अलवहीद अख़बार जारी थींदी रहंदी हुई, माना उहा काफ़ी सालनि ताईं जारी रही, यानी हमेशा जारी थींदी रहंदी हुई। या हू पढ़ंदो रहंदो हो, त माना हू हमेशा पढ़ंदो रहंदो हो। हू स्कूल ईंदो रहंदो हो, हू पंहिंजी नौकरी कंदो रहंदो हो, या मदरसे में पढ़ाई थींदी रहंदी हुई। इहे अहिड़ा जुमिला आहिनि, अहिड़ा कम आहिनि जेके हमेशा ज़ाहिर कनि था त इहे घणे वक़्त ताईं हलंदा रहिया। इन करे
इन्हनि खे ज़मान माज़ी मुदामी चयो वेंदो आहे। ज़मान माज़ी मुतशक्की जी माना आहे शक हुजे जंहिंमें पक न हुजे। हीउ ज़मान ॿुधाए थो त कमु गुज़िरियल वक़्त में थियो या न, उन जी पक न आहे, पर इहा ख़बर आहे त थियो गुज़िरियल वक़्तु। मिसाल तौरु हुन पढ़ियो हूंदो, हू वियो हूंदो, माना हाणे वक़्तु त गुज़िरियल ज़ाहिर थिए थो, पर कम जी पक नथी थिए त थियो या न थियो, इन करे इनखे चयो वेंदो हुन पढ़ियो हूंदो, हू वियो हूंदो। सतों आहे ज़मान माज़ी शर्तिया माना को शर्त लॻल हुजे हा त पूरो थिए हा। हीउ ॿुधाए थो त कमु गुज़िरियल वक़्त में कंहिं शर्त ते पूरो थिए हा। मिसाल, हू पढ़े हा त पास थिए हा। हाणे पास थियण वारो कमु गुज़िरियल वक़्त में थियो कोन्हे, पर जेकॾहिं पढ़े हा त उहो कमु थिए हा। इन करे इनखे शर्तिया चयो वेंदो आहे, छो त इन में हिकु शर्त लॻल आहे पढ़ण जो, उनखां पोइ हू पास थिए हा, उहो कमु गुज़िरियल वक़्त में थी वञे हा। हिन ज़माने माज़ी शर्तिया खे कुझु या घणो करे अरबी में हिकु ॿिए तरीक़े सां ज़माने माज़ी मुतमनी बि चयो वेंदो आहे। मुतमनी माना तमन्ना, जंहिंजी तमन्ना हुजे त हीउ कमु थिए हा। इनखे चवनि था त काश हीउ कमु थिए हा, या तूं पढ़ी हा, तूं वञी हा, माना उनजी तमन्ना ज़ाहिर कई वेंदी आहे, पर उहो कमु थियल न आहे, पर गुज़िरियल वक़्तु आहे। इन करे ज़माने माज़ी जा असां 7 क़िस्म ॿुधाईंदा आहियूं या पढ़ंदा आहियूं सिंधी में। ज़माने माज़ी मुतमनी असां सिंधी में न पढ़ंदा आहियूं। ॿियो आहे ज़माने हाल। ज़माने हाल असां पहिरियां चया आहियूं त हलंदड़ वक़्तु। ज़माने हाल जा 3 क़िस्म आहिनि। ज़माने हाल मुतलिक़ माना हीउ सिर्फ़ु हलंदड़ वक़्त खे ज़ाहिर करे थो। मिसाल, आउं लिखां थो, छोकिरो पढ़े थो, बसि। ज़माने हाल इस्तमरारी या ज़माने हाल मुदामी। हाणे हिते इस्तमरारी ऐं मुदामी गॾियल आहे, उहो इन करे जो हीउ ज़ाहिर करे थो त कमु गुज़िरियल वक़्त खां हले थो ऐं अञा ताईं जारी आहे। हू पढ़ी रहियो आहे, गाॾी हली रही आहे। हाणे हिन में का बि ख़बर कोन थी पवे त हू केतिरे वक़्त खां पढ़ी रहियो आहे, गाॾी कॾहिं खां हली रही आहे, केतिरो वक़्तु अॻिते हलंदी रहंदी, थी सघे हमेशह हलंदी रहे। त छो त हीउ वक़्तु हलंदड़ आहे, जेको वक़्तु गुज़री वेंदो आहे उनजी ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ एतिरे वक़्त ताईं कमु थियो, एतिरे वक़्त खां वठी थियो, पर हीउ कमु हलंदड़ आहे, इन करे ख़बर न आहे त केतिरो वक़्तु हलंदो। इन करे ज़माने हाल इस्तमरारी ऐं मदामी खे गॾु शामिलु कयो वियो आहे, अलॻि अलॻि न कयो वियो आहे। टियों आहे ज़माने हाल मुतशक्की। हीउ हलंदड़ वक़्त खे ज़ाहिर करे थो, पर कम जी पक नथो ॾेखारे, शक ज़ाहिर करे थो। मिसाल, हू टेलीविज़न ॾिसंदी हूंदी, हू पढ़ंदी हूंदी, ऐं उस्ताद क्लास में शागिर्दनि खे पढ़ाईंदो हूंदो। हाणे हिन में शक आहे, पर आहे हलंदड़ वक़्तु। इन करे इनखे ज़माने हाल मुतशक्की चयो वेंदो आहे। ज़माने मुस्तक़बिल छो त उहो वक़्तु अञा आयो बि कोन्हे, इन करे उन में शक वारी शइ बि ख़तमु थी वई। ज़माने मुस्तक़बिल जा सिर्फ़ु 2 क़िस्म आहिनि। ज़माने मुस्तक़बिल मुतलिक़, हीउ फ़क़ति ईंदड़ वक़्त में थींदड़ कम खे ज़ाहिर करे थो। मिसाल, हू वेंदो, एजाज़ खेॾंदो, माना हीउ कमु मुस्तक़बिल में थींदो। ॿियो आहे ज़मान मुस्तक़बिल इस्तमरारी माना जारी रहणु। हीउ ज़ाहिर करे थो त कमु ईंदड़ वक़्त में हमेशह जारी रहंदो, या हमेशह हीउ कमु ईंदड़ वक़्त में जारी रहंदो। मिसाल, हू नौकरी कंदो रहंदो, एजाज़ इल्मु हासिलु कंदो रहंदो। हीअ आहिनि ज़मान मुस्तक़बिल इस्तमरारी जा कुझु मिसाल। चोथों आहे ज़माने मज़ारे, जंहिंखे घणा माण्हू न सम्झी सघंदा आहिनि, या उहे चवंदा आहिनि त ज़माने मज़ारे सिंधी जो क़िस्म न आहे, पर सिंधी में हीउ ज़मान जो हिकु क़िस्म आहे। हीउ हलंदड़ वक़्तु ऐं ईंदड़ वक़्तु ॿिन्ही खे गॾु ज़ाहिर करे थो, या उहो ज़ाहिर नथो करे त कमु हलंदड़ वक़्त में थिए थो या ईंदड़ वक़्त में थींदो। हिन जा मिसाल घणो करे या त सुवालिया हूंदा आहिनि, या अमरी यानी हुकुम ॾियण वारा हूंदा आहिनि। मिसाल तौरु, आऊं अचां। हाणे हिन मां ज़ाहिर नथो थिए त जेको अचण जो कमु आहे उहो हिन वक़्त में थियो या मुस्तक़बिल में थियो, या उहो हिन वक़्त में बि थियो मुस्तक़बिल में बि थींदो। या हू पढ़े, तूं वञ। ही अहिड़ा जुमिला आहिनि जेके वक़्त खे चिटो ज़ाहिर नथा कनि त हलंदड़ वक़्त में आहे या ईंदड़ वक़्त में आहे, या ॿिन्ही वक़्तनि खे ज़ाहिर कनि था। इन करे इनखे ज़माने मज़ारे चयो वेंदो आहे। तव्हांजी महिरबानी।